अॼु मां तव्हांखे तूरियुनि जी भाॼी ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा। तूरियूं त ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि, हिकु टमाटे में बि थींदियूं आहिनि, मगर कारे मिर्चनि जी अहिड़ियूं थींदियूं आहिनि भई कंहिंजो वात फिको थो थिए या बुखार थो थिए पियो त ही कारनि मिर्चनि वारी तूरियूं सभिनी खे वणंदियूं। अच्छा। त हिनजे करे हिन में सिर्फ़ु तूरियूं खपंदियूं, साओ मिर्च, सावा धाणा, कारो मिर्च, लूणु ऐं हैड तेल भाॼी ठाहिण जे लाइ। हिनमें 2 चमचा खाली तेल पवंदो, वधीक न पवंदो हिनमें तेल। हाणे हिनमें असां अधु चमचो साओ मिर्च विझंदासीं। छो हिनमें मिर्च हू न विझंदासीं, ॻाढ़ो मिर्च न कारो मिर्च पवंदो त साओ मिर्च जी थोरी तिखास हिनमें विझंदासीं। अच्छा। मिर्च तरिजी आहे, हिनमें तूरियूं विझंदासीं। हिनमें 4 चमचो लूणु, छो जो ही तूरियूं ठहण खां पोइ घटि थी वेंदियूं आहिनि त हिनजे करे लूणु हिनमें घटि ई विझंदासीं पहिरियों खां। ऐं बिल्कुलु थोरो स्लाइटली हैड, 4 चमचे खां बि घटि हैड पवंदो। हिनखे सिजाए रखंदासीं जेसीं तूरी चङी तरह सिजी वञनि, पोइ हिनखे थोरो चिथंदासीं तूरियुनि खे। अच्छा। भाॼी ॾिसूं किथे पहुती आहे। सही आहे, हा सिजी वई आहे बिल्कुलु। हिन असां पाईंदासीं हिनजे मथां कारो मिर्च विझंदासीं। कारे मिर्च सां ई टेस्ट ईंदी आहे हिन में वधीक सुठी। थोरा सा सावा धाणा। अचो त स्वाद वठी ॾिसूं त भाॼी कहिड़ी ठही आहे। जाम टेस्टी है, जाम मजेदार है, ॾाढी सुठी ठही है। थैंक यू।